सभिनी दोस्तनि खे इंडस डायलॉग जे वीकली इंटरनेशनल में भलीकार कजे थी। दोस्तो तव्हांखे मालूम हूंदो त पूरे मुल्क में इंटरनेट जा मसइला आहिनि। कॾहिं रियासत तरफ़ां नेट स्लो कई वञे थी, कॾहिं नेट मुकमल तौर ते बंदि कई वञे थी। इन करे असां सेशन रिकॉर्ड नथा करे सघूं ऐं तव्हां सां नथा जुड़ी सघूं। बाक़ी असां कोशिशि कंदा आहियूं त कंहिं न कंहिं ज़रिए सां व्हाट्सअप ते तव्हांखे ख़बरूं ॾींदा रहूं इंडस डायलॉग जे ग्रुप में, ऐं उहे तव्हांखे ॾींदा रहंदा आहियूं। बहरहाल सेशन यको न करण जो सबबु इंटरनेट जी अदम मौजूदगी हुई, ऐं जेकॾहिं असां कंहिं ज़रिए सां सेशन रिकॉर्ड बि करियूं पर उहो तव्हां न ॾिसी सघो, तव्हां ताईं न पहुची सघे, त पोइ उन जो को फ़ाइदो न रहंदो। सो अॼु असां हिकिड़े अहम मसइले सां गॾु तव्हांजे साम्हूं हाज़िर थिया आहियूं। दुनिया में ॿ वॾा हिकिड़ा अहम मसइला आहिनि जेके दुनिया सम्झे थी त उहे अमरीकी वर्ल्ड ऑर्डर जा मसइला आहिनि। ऐं जेको अमेरिकन ऑर्डर आहे उहो पंहिंजे मंतकी अंजाम तरफ़ वञे पियो। जेके तजिया निगार आहिनि उन्हनि जो, ओभर जा जेके तजिया निगार आहिनि उन्हनि जो इहो चवणु आहे, पर ओलह उन ते ॿी अख रखे थो। ओलह जा दानेश्वर जेके आहिनि तजिया निगार, उहो उन ते मुख़्तलिफ़ पंहिंजी ॻाल्हि ॿोल रखनि था। सो दुनिया में जेके ॿ अहम मसइला आहिनि, हिकिड़ी त ग़ज़ा वार आहे, पाण हुनखे अरब इसराइल जंग चऊं था, छाकाणि त उहा फ़लस्तीन खां इराक़ ताईं पहुची चुकी आहे। अञा ईरान हुन में शामिलु न थियो आहे। अॻिते ॾिसूं त हुनजो छा थी सघे थो। फ़िलहाल ईरानियुनि जेको जवाबी हमिलो आहे उन में बि देरि कई वई आहे, उन जा के सबब थी सघनि था। बहरहाल ॿियो अहम मसइलो आहे यूरोप जे अंदरि रूस ऐं यूक्रेन जंग। अॻु में जॾहिं सोवियत यूनियन टुटो, अमेरिका ईअं सम्झो त अणसिधी तरह रूस सरेंडर कयो अमेरिकी ऑर्डर जे साम्हूं, ऐं दुनिया ते जेका अमेरिकन एकठी आहे उहा क़ाइमु थी, ऐं रूस खे मुकमल तौर ते उन अमेरिकी ऑर्डर में बि स्पेस न ॾिनो वियो। अॼु जॾहिं रूस जे अंदरि नेटो दाख़िल थियण जी कोशिशि कई, यानी जॾहिं हू यूक्रेन में हुनजे पाड़े में अची पहुता ई हुया, त रूस यूक्रेन ते हमिलो करे ॾिनो ऐं हुनखे नेटो में शामिलु थियण खां रोकियो। सो हुन जंग खे बि तक़रीबन 2 साल थी मुकमल थी चुका आहिनि, 2.5 साल थियण वारा आहिनि। को खड़तेल ख़ासि तौर ते नज़र न पियो अचे। अॻु में रूस तरफ़ां ॿुधायो वियो त डोंबास रीजन जेको हुनजो मक़सदु हो, उन ते हुन मुकमल तौर ते कंट्रोल करे वरितो। पर हाणे जंग जो जेको पलड़ो आहे उहो पाण खे ॿिए तरफ़ नज़र अचे पियो। वेस्ट तरफ़ां अमेरिका ऐं उनजा जेका इत्तादी आहिनि, उन्हनि F-16 F-17 जहाज़ जेके फाइटर जेट्स आहिनि उहे बि यूक्रेन खे ॾिना ऐं चयो त तव्हां रूस जे अंदरि इन सां कारवायूं करे सघो था। सो अॼु पाण हफ़ीज़ खां मालूम कंदासीं त यूक्रेन जंग आहे जेका उहा कहिड़े तरफ़ वञे पई ऐं रूस उन में छा करे सघे थो। सो हफ़ीज़ सभ खां पहिरीं तव्हांखे भलीकार, ऐं तव्हां असांखे इहो ॿुधायो त हीअ जंग 2-2.5 सालनि खां हले पई, पाण खे रूस जो पलड़ो उन में भारी नज़र आयो पए, ऐं ईअं पे नज़र आयो त रूस पंहिंजा मक़सद हासिल करे चुको आहे। पर हाणे जॾहिं वेस्ट टेबल ते अचे ऐं रूस सां ॻाल्हियूं करे, त हू डोंबास रीजन तां हथु खणंदा ऐं उते रूस जी दावा खे क़बूल कंदा या न। पर हाणे ॿी आलमी जंग खां पोइ, नाज़ी फ़ौजुनि खां पोइ, तव्हां ॾिठो हूंदो त यूक्रेन जूं फ़ौजूं हाणे रूस जो हिकिड़ो इलाइक़ो आहे कर्स्क, उन में दाख़िल थियूं आहिनि। हिन वक़्तु जेका सिचुएशन आहे यूक्रेनी फ़ौजुनि जो, उन में मग़रिबी फ़ौजूं बि आहिनि, काफ़ी यूरोप जा मुल्क आहिनि, उन्हनि जूं फ़ौजूं बि यूक्रेन तरफ़ां विढ़नि पियूं ऐं उहे रूस जी सरहदुनि में दाख़िल थियूं आहिनि। सो तव्हां इन खे रूस जो इछायल ॼार पिया सम्झो या मग़रिब जी कामयाबी पिया सम्झो? कीअं सूरत हाल कीअं आहे? मंसूर, पहिरीं ॻाल्हि त तव्हां ॾाढो तफ़सीली तारुफ़ रखियो ऐं 1945 खां पोइ यानी वर्ल्ड वार 2 खां पोइ वर्ल्ड वार 2 में जेका आहे उहो जर्मनी जी फ़ौज जेका आहे सेम जेको एरिया आहे उन ते कब्ज़ो कयो हुयो। बट एट दैट टाइम जेका यूक्रेनी ब्रिगेड हुई सोवियत यूनियन जी आर्मी में, उन शिकस्त ॾिनी जेके नाज़ी जर्मनी जी फोर्सिस हुयूं, यानी सेम एरिया सेम लोकेशन। बट फ़र्क़ु इहो त उन महिल जेको नाज़ी जर्मनी जी फ़ौज खे शिकस्त ॾिनी, त उन में यूक्रेन जी जेका रीजन जा जेके सिपाही हुआ, यानी उन ब्रिगेड जो हिकिड़ो अहम रोल हो। ऐं अॼु सूरत हाल इहा आहे त उन सेम एरिया में यूक्रेन जा जेके आहिनि फ़ौजी रूस जे ख़िलाफ़ विढ़नि पिया। सो एॾो जेको आहे तकिड़ो यानी जेका इंटरनेशनल पॉलिटिक्स हो एॾो तकिड़ो तब्दील नथी थिए जेकॾहिं गुज़िरियल तव्हां हिस्ट्री तारीख़ खणी ॾिसो त। सो 70-75 सालनि में इहो वॾो फ़र्क़ु आयो। बहरहाल जेका ताज़ी ऐं ज़मीनी सूरत हाल इहा आहे त जेका आहिनि यूक्रेन जी फ़ौज पहिरियों दफ़ो जंग जी शुरूआत खां पोइ पहिरियों दफ़ो जेका रूस जी अंदरूनी रूस आहे, जेको पहिरीं फेडरल स्टेट हुयो, यानी जंग खां पहिरीं जेको फेडरल स्टेट हो उन ते हमिलो करे ॾिनो आहे। ऐं हू तक़रीबन कोई वास्ट एरिया ते कोई 3000 स्क्वायर किलोमीटर ते हुननि जो कब्ज़ो बाक़ी आहे। ऐं उन्हनि रीजन में जेका कर्स्क रीजन में उन्हनि एडमिनिस्ट्रेटिव पंहिंजी ऑफिस जेका आहे उहो एग्ज़ैक्टली क़ाइमु करे छॾी आहे।
ईअं जी हुन रूस जेको डोनबास ऐं सॉरी दोनेस्क ऐं लोहांस्क रीजन में क़ाइमु कयूं हुयूं। यानी हू चवंदा त बाबा डे टू डे अफेयर्स हाणे असां ॾिसंदासीं। ऐं प्यूटन ऐं रूसी जेका फ़ौज आहे उहो उन पहिरीं मॉस्को मां जेका हिकिड़ी अहम ब्रिगेड आहे उन्हनि होॾां रवानी कई। असल में हुननि जो बुनियादी मक़सदु इहो आहे त बाबा दोनबास जेको रीजन आहे उतां खां जेको फ्रंट लाइन आहे यानी जेको बॉर्डर मौजूदा बॉर्डर आहे जिथे यूक्रेनी ऐं रूसी फ़ौजूं हिक ॿिए जे आम्हूं साम्हूं आहिनि, उतां खां रूस पंहिंजूं फ़ौजूं जेके कढे वापसी एॾां वञे ऐं जीअं यूक्रेन जेका आहे हिते कुझु गेन हासिल करे सघे दोनबास रीजन में जेको ब्लैक सी खे लॻे थो। ठीकु आहे, बुनियादी तौर ते गोल इहो आहे। ऐं ॿियो गोल इहो आहे त बाबा जेको मग़रिब मतिलबु हेतिरे वक़्त खां हुननि खे सपोर्ट कंदो पियो अचे, बेसिकली यूक्रेन या ज़ेलेंस्की इहो चाहिनि था त उन्हनि खे इहो कोई डेमोन्स्ट्रेशन माना डेमो आहे त वी कैन डिलीवर त असां जेकॾहिं तव्हां असांखे सपोर्ट कंदो त उहो तव्हांजी सपोर्ट जेका आहे उहो ज़ाया कोन पई वञे, उहो तव्हांजो जेको 100 सालनि जो ख़्वाब आहे त असां रूस ते हमिलो कंदासीं, रूस खे डिसमेंटल कंदासीं, रूस खे टुकड़नि टुकड़नि में विराए छॾंदासीं, उहो बेसिकली डेमोन्स्ट्रेशन करणु चाहे थो त तव्हां यूक्रेन खे अञा वधीक जेकॾहिं तव्हां फंड कंदो, वधीक वेपनरी ॾींदो त उहो तव्हांजो ख़्वाब पूरो थी वेंदो। ऐं तव्हां ॾिठो त उहो ख़ुशी जहिड़ो माहौल आहे पूरे मग़रिब में, पहिरियों दफ़ो ख़ुशी जहिड़ो माहौल आहे। ऐं हक़ीक़त इहा आहे त उहो जेका रूसी फ़ौज उहो घणे हद ताईं डीमोरलाइज़ त थी आहे ऐं रूसी माण्हू बि जॾहिं शुरूआती वीडियोज़ आया, इहो सरप्राइज़ अटैक हुयो एतिरे ताईं जो मग़रिब खे मग़रिब जा एटलीस्ट दानिशर इहो त चवनि त उन्हनि ख़बर न हुई इन अटैक जी त यूक्रेन रूस जी सरज़मीन ते हमलो कंदो। ऐं न सिर्फ़ उहो हमलो थियो, उन खां पोइ तव्हां ख़बर पढ़ी हूंदी त मॉस्को ते जेको आहिनि उहे लार्जेस्ट एवर ड्रोन स्ट्राइक कयूं हुयूं जेके उन्हनि जे जेको एयर डिफेंस सिस्टम उन्हनि ज़रूरु उन्हनि खे न्यूट्रलाइज़ करे छॾियो, बहरहाल मॉस्को ते बि उन्हनि हमलो कयो, डायरेक्टली ड्रोन सां हमलो कयो। सो यूक्रेन जो फ़िलहाल जेको आहे उहो अपर हैंड आहे ऐं जेके प्यूटन ऐं रूसी फ़ौजूं आहिनि उन्हनि को पैनिक में रिएक्शन नाहे ॾिनो। माना अॼु इकोनॉमिक्स जी रिपोर्ट पढ़ां पियो त उन इहो चयो त जेके रूसी फ़ौजूं दोनेस्क ऐं लोहांस्क में आहिनि, यानी प्लान त इहो हो त रूस जेको आहे पैनिक में ईंदो ऐं उतां खां फ़ौजूं कढंदो ऐं वापसी पंहिंजे रीजन में वञी उहो जेके यूक्रेनी फ़ौजुनि सां विढ़ंदा। बट दे आर माना काम, उहे अञा ताईं सोचनि पिया त छा कजे ऐं उन खां पोइ उहो अमल कंदा। बहरहाल फ़िलहाल को रूसी फ़ौजुनि जो इन कार्रवाई जे जवाब में को अमल न आहे आयो। हाणे अमल कहिड़ो ईंदो इहो ॾिसण वटि आहे। बाक़ी अच्छा इन जो ॿियो को एंगल इहो आहे त रूस इहो चयो त बाबा इहो डायरेक्ट हमलो आहे ऐं उन खां अलावा इहो हमलो को यूक्रेन नाहे कयो, इन हमले में पूरो मग़रिब मुलविस आहे। सो इन जा तमामु घणा कॉन्सिक्वेंसिस ऐं जेके आहिनि उहे थ्रेट्स थी सघनि था मुंहिंजो। अच्छा हाफ़िज़, तव्हां हिकिड़े सरप्राइज़ अटैक जी ॻाल्हि कई त इहो रूसी एरिया में कर्स्क जेको रीजन आहे हुन में सरप्राइज़ अटैक हो। सो 1939 में जॾहिं पहिरीं आलमी जंग थिए पई तॾहिं बि स्टालिन ऐं हिटलर जे विच में मुआइदो थियो हो ऐं उन्हनि ॿिन्ही मुआइदो कयो त बाबा जेको हिटलर आहे, जेके नाज़ी फ़ौजूं आहिनि उहे रूस ते हमलो न कंदियूं, यानी सोवियत रूस ते। पर स्टालिन खे ख़बर हुई त हिटलर बेवकूफ़ माण्हू आहे ऐं उहो अहिड़ी बेवकूफ़ी कंदो। सो 2 सालनि में स्टालिन भरपूर तयारी कई, पर हिकिड़े ॾींहुं अचानक अप्रैल 1941 में जॉर्जी जोकूफ जेको कमांडर इन चीफ हो ऐं फातह बर्लिन हो, जंहिं पोइ बर्लिन खे वञी फतह कयो हो ऐं हिटलर ख़ुदकशी कई हुई। सो उन स्टालिन खे फ़ोन करे चयो त कामरेड जेके नाज़ी फ़ौजूं आहिनि उन्हनि रूस ते हमिलो करे ॾिनो आहे। तॾहिं बि स्टालिन जे कन ते का बि जूं कोन चुरी। उन्हनि चयो त कामरेड ठीकु आहे ऐं असां इन ते सोचींदासीं त जेकॾहिं नाज़ी फ़ौजुनि हमलो कयो आहे त हाणे असांखे उन्हनि जो जवाबु कीअं ॾियणो आहे। सो अॼु जी हालतुनि में जेको सरप्राइज़ अटैक कयो वियो आहे यूक्रेन तरफ़ां रूस जे इलाइक़नि में, तव्हां छा था सम्झो त रूस वटि को अहिड़ो जॉर्जी जोकूफ जहिड़ो जनरल आहे जेको लोहांसिक ऐं दोनेस्क में बि रहे, छाकाणि त रूस जी पाण खे बौखलाहट नज़र न पई अचे। जेकॾहिं हू मग़रिब जी चाल में अची वञे हा त लोहांसिक ऐं दोनेस्क मां फौरी तौर ते फ़ौजूं कढी ऐं पंहिंजे एरिया में आणे हा ऐं यूक्रेन खे उतां पुठिते हटण ते मजबूर करे हा। पर हाणे उन्हनि जी उते बि मौजूदगी आहे ऐं पंहिंजे रीजन में बि विढ़नि पिया। इन समूरे मामले खे प्यूटन ऐं रूसी फ़ौज कीअं फेस कंदी? मंसूर, जेको कोल्ड वार ख़तम थी, यानी जॾहिं रूस ही नओं ठहियो मौजूदा जेका फेडरल रिपब्लिक आहे, उन खां पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे मिलिट्री पावर उहो न रहियो। ऐं तव्हां वटि ख़ासि तौर ते जेके कोकाफ जा जेके कॉकस वारा इलाइक़ा आहिनि, जेके फाइटर्स माण्हू सॾिया वञनि था, इवन सेंट्रल एशियन माण्हू, इवन यूक्रेन जा माण्हू
उन्हनि जो तमामु वॾो रोल हो जेका रूसी फ़ौज हुई यानी सोवियत यूनियन जी फ़ौज हुई उन में। सो जॾहिं इहे मुल्क सभु आज़ाद थिया त ज़ाहिरी ॻाल्हि आहे फ़ौज उहा न रही। ऐं फ़ौज में मेन पावर जो ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां जॾहिं ग्राउंड ते विढ़ो था त उन में मेन पावर जो उतां जी जेका बॉडी लैंग्वेज आहे, उन्हनि जो मोराल आहे, उन्हनि जो विढ़ण जो तरीक़ेकार आहे, उन्हनि जो अॻिते वधण जो तरीक़ेकार आहे, उहो सभु कुझु मैटर करे थो। सो सोचण जी ॻाल्हि इहा आहे त मौजूदा जेको ठीकु आहे तमामु घणो वॾो रूस आहे ऐं उन में बि उहे रीजन्स मौजूदु आहिनि जितां खां बेड़ाक जेके आहिनि मिसाल जे तौर ते चेचनिया जा माण्हू मशहूरु आहिनि जंगुनि में ऐं वेड़ में। सो बिल्कुलु चेचन माण्हू मौजूदु आहिनि तव्हांजा दागिस्तान जा जेके इहे कोकाफ जा इलाइक़ा अचनि था इहे माण्हू मौजूदु आहिनि फ़िलहाल रूसी फ़ौज में। इवन जेकी ईस्टर्न न वेस्टर्न जेको रूस आहे जेको यूक्रेन सां लॻे थो त उहे माण्हू बि रूसी फ़ौज में मौजूदु आहिनि। सो फ़ौज जेका आहे उनजी उन में इम्पैक्ट त आयो आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे। तव्हां 45 खे ऐं 24 खे जॾहिं कंपेयर कंदो त उहो 45 वारी स्टालिन वारी फ़ौज न आहे डिसिप्लिन्ड ऐं हिकिड़े आइडिया तहत अॻिते वधण वारी उहो फ़ौज न आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे। बाक़ी जेका रूस जी मिलिट्री पावर हुई उहो तमामु घणी उन शिकार रही छाकाणि त रूस हथियार ठाहिण ऐं हथियार विकिणण जे हद ताईं महदूद हो ऐं हुन वटि जेको एब्सोल्यूट पावर आहे जेके पाण न्यूक्लियर पावर चऊं था उन खां पोइ हुन इहो सोचियो बि कोन पिए त रूस ते केरु हमलो कंदो छाकाणि त तमामु घणा दुनिया में सभ खां वधीक जेके आहिनि उहे न्यूक्लियर वेपन रूस वटि आहिनि। सो बिल्कुलु उन जे करे जेको आहे को एॾो वॾो तव्हांखे टेक्नोलॉजिकल जंप जेको बैटल फील्ड में तव्हांखे नज़र नथो अचे रूसी फ़ौज में। ऐं यूक्रेन खे हुननि ॾाढो पोलाइटली हैंडल कयो। मिसाल जे तौर ते रूस जी फ़ौज केॾी कमज़ोर छो न हुजे पर उहे कीव जी फ़ौज खे किराए पिए सघियो इहो को एॾो वॾो मैटर न हो तमामु घणो बट उन्हनि तमामु घणो पोलाइटली यूक्रेन सां आई थिंक उन्हनि फेस कयो। उनजी वजह इहा ई त उहे यूक्रेनी माण्हुनि खे ऐं यूक्रेन जी हुकूमत खे ॿ अलॻि एंटिटीज़ मंसूर कंसीडर कनि पिया ऐं यूक्रेनी बिल्कुलु माण्हुनि खे पुटन जेको आहे तव्हां जॾहिं शुरूआती जॾहिं जंग शुरू थी त हुनजा ख़िताब जॾहिं ॿुधा हूंदा त हू डायरेक्ट एड्रेस करे पियो यूक्रेनी माण्हुनि खे हू चए पियो मुंहिंजी तव्हां सां का दुश्मनी न आहे पर इहो जेको नियो नाज़ी रिजीम आहे जंहिंखे स्पेशली नियो रिजीम जो नालो ॾिनो व्लादिमीर ज़ेलेंस्की वारी हू चए पियो त इहो बाबा नेटो सां जेको आहे शादी करण थी चाहे ठीकु आहे ऐं ज़ोरी शादी करण थी चाहे उहो तव्हांजी मर्ज़ी खां बिना सो इहो शादी क़बूल न आहे एक्ज़ैक्टली हुनजा इहे वर्ड हुआ ठीकु आहे। सो हाणे बुनियादी तौर ते मसइलो इहो ॾिसो तव्हां जंग जॾहिं विढ़ंदा त हिकिड़ी ऑल आउट वार हूंदी आहे उन में तव्हां ईअं कोन ॾिसंदा त बाबा हीअ जेका आहे पॉपुलेशन आहे हीअ हुननि जी फ़ौज आहे ही मिलिट्री बेसिस आहिनि ठीकु आहे जंग जा सो कॉल्ड उसूल त आहिनि पर उसूलनि जी ख़िलाफ़ वर्ज़ी थींदी आहे जंगुनि में तमामु घणी। हिते प्यूटन जेको आहे ऐं रूसी फ़ौज जेको आहे उहो क्लियर हिकिड़ो फ़र्क़ु कयो त बाबा हिकिड़ी यूक्रेन जी गवर्नमेंट आहे यूक्रेन जी फ़ौज आहे ॿिया यूक्रेन जा माण्हू आहिनि। हाणे जॾहिं तव्हां हिकिड़ो फ़र्क़ु महसूसु करे था छॾो त तव्हांजी जेका जंग विढ़ण जो तरीक़ेकार उहो मुख़्तलिफ़ थिए थो यानी तव्हां सिविलियन आबादी खे निशानो न बणाईंदो यानी उते जेके अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते तमामु घणो नुक़सानु थियण जो तव्हांखे ख़दशो उन्हनि खे तव्हां निशानो न ठाहींदो। सो इहे तमामु घणियूं ॻाल्हियूं आहिनि उन्हनि खे जेकॾहिं तव्हां निशानो ठाहो था त उहे यूक्रेनी माण्हू जिन जा प्यूटन ऐं रूसिन जो मञणु आहे त तव्हां सां सेंटीमेंट्स आहिनि मास्को सां सेंटीमेंट्स आहिनि उन्हनि जा सेंटीमेंट्स हर्ट थींदा। सो दैट्स वाई उन्हनि हिन जंग खे कंप्लीटली हिकिड़ो डिफरेंट व्यू में ॾिठो। अगरि फुल माइट सां अचनि हा त विदिन वीक को मसइलो न हो एट दैट टाइम जेका यूक्रेन जी फ़ौज हुई जंहिं वटि उहो पुराणा 67 जा ऐं 60 जा जेके जंगी फाइटर जहाज़ हुआ उहे पिया इस्तेमालु कंदा एतिरे ताईं जेको रूसी मिग 21 एयरक्राफ्ट लेटेस्ट उन्हनि वटि जहाज़ 21 मिग 21 एयरक्राफ्ट हुआ जॾहिं त रूस जी जेका फ़ौज वटि हुई उहे स्टील जेका सुखोई 35 जेको आहे एस उहो इस्तेमालु पई करे। सो देयर इज़ अ क्वाइट डिफरेंस इन डिफेंस इक्विपमेंट 2022 जी ॻाल्हि पियो कयां त हाणे जेको 2022 खां 2024 ताईं उनखे नेटो जी वेपनरी मिली आहे उनखे यूएस जी एडवांस में वेपनरी मिली आहे उनखे मगरिब जी एडवांस वेपनरी मिली आहे त हाणे जेको आई थिंक फ़र्क़ु तमामु घणो आहे ऐं रूस जेको आहे अञा ताईं बि पंहिंजी फुल मिलिट्री स्ट्रेंथ आहे जेके हुनजा मिसाइल्स आहिनि जेके हुनजा फाइटर जेट्स आहिनि उहो इस्तेमालु न पियो करे यूक्रेन जे ख़िलाफ़ यूक्रेनी अच्छा माण्हुनि जे ख़िलाफ़ यूक्रेन हुकूमत जे ख़िलाफ़। हफ़ीज़ तव्हां जीअं ॻाल्हि कई त 2022 में जेकॾहिं रूसी फ़ौज चाहे हा त उहा यूक्रेन ते कंट्रोल हासिल करे पई सघी ऐं कीव जी जेका फ़ौज आहे यानी यूक्रेनी फ़ौज आहे उनखे ज़मीन दोज़ करे पई सघी पर छा
प्यूटन खे इहो अंदाज़ो न हो त इहा जंग जीअं ई डिघी थींदी उन में मगरिब जी हिमायत उन्हनि खे अस्करी तौरु मिलंदी रहंदी, सियासी ऐं मुआशी तौरु त आहे ई आहे, पर उन्हनि खे अस्करी मदद बि यूक्रेन खे मिलंदी रहंदी। ऐं हीअ जंग जेका आहे उहा सिर्फ़ु ईअं महदूद न रहंदी डोंबास रीजन ताईं, पर उहा रूसी सरहदुनि अंदरि बि फैलिजी सघे थी। ऐं जॾहिं रूस फेबरवरी 2022 में हमले जो सोचियो हूंदो तॾहिं बि यकीनन हुननि इन जो काथो ज़रूरु लॻायो हूंदो त हीअ जंग मगरिब हिन में ज़रूरु मुदाख़लत कंदो ऐं रूस खे ईअं कोन छॾे ॾींदो तव्हां अकेले सिरे यूक्रेन सां वेठा विढ़ो। सो तव्हां छा था सम्झो त किथे रूस मिसकैल्कुलेशन कई? मंसूर हिन पोयां ॿ रीज़न्स अचनि था। हिकिड़ो त मुआशी रीज़न आहे, छाकाणि त एट दैट टाइम जेका अमेरिका जी ॿिनि जेका मुआशी सूरत हाल हुई उहा का बहितर न हुई। दुनिया में जेके आहिनि उहे एनर्जी जा क्राइसिस हलिया पिया ऑलरेडी, ऐं यूरोप कंप्लीटली जेको आहे उहो रूस ते सम्झो त भाड़ी पए पंहिंजे गैस ऐं पेट्रोल ऐं सम्झो त एनर्जी जी जेका रिक्वायरमेंट आहे उन जे लाइ। सो प्यूटन खे ऑब्वियसली इहा ख़बर न हुई त इन लेवल ते जेको आहे उहो हिननि जे विच में डिवोर्स थी वेंदी, वेस्ट ऐं प्यूटन जे विच में। ऐं इन लेवल ते जेको आहे उहो अमेरिका ऐं पेंटागोन हिकिड़ी वॾी तयारी सां आहे त जेको रूस खे यूरोप खां बाक़ी तरीक़े सां मुकमल कट करणो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि खे इहा ख़बर त हुई त यूक्रेन खे किथे न किथे सपोर्ट मिलंदी, बट उन्हनि जी जेका लेवल हुई, माना लेवल जेका क्रास कया आहिनि, 18,000 खनि उन ते सैंक्शन लॻा। मुकमल तौर ते यूरोप खे जेको ॻंढिलो मॉस्को सां पाइपलाइन जे थ्रू उनखे मुकमल तौर ते ख़तम ऐं कट कयो वियो। सो मुंहिंजे ख़्याल सां त उहो हिकिड़ी जेका इकोनॉमिकल उनजो पासो आहे इन जंग जो, उन में किथे ग़लती रहिजी वई, यानी मिसकैल्कुलेशन थी वई। कैल्कुलेशन त इहा हूंदी त बाबा जर्मनी सपोर्ट न कंदो, छाकाणि त नॉर्ड स्ट्रीम 1 तव्हांजी जर्मनी खे पूरी खे एनर्जी सप्लाई करे थी। यूरोप जा ॿिया मुल्क जेको आहे रूस जे ख़िलाफ़ विढ़ण में या रूस जे ख़िलाफ़ मुआज़ अटकण खां पासो कंदा, छाकाणि त उहे तमामु नंढड़ा आहिनि, उन्हनि जी ताक़त न आहे। रूस हिकिड़ो तमामु वॾो माइट आहे। हिकिड़ी इहा मिसकैल्कुलेशन थिए थी। सो हिते वेही करे 2 सालनि खां पोइ मिसकैल्कुलेशन खे एनालिसिस करणु तमामु ईज़ी कमु आहे, छाकाणि त असां वटि पूरा डॉक्यूमेंट्स आहिनि, सभु कुझु आहे। पर एट दैट टाइम फ़ैसिलो करणु ऐं फ़ैसिले खां पोइ उहो फ़ैसिलो दुरुस्त साबित थियणु, इहा हूंदी आहे जंगी स्ट्रेटेजी। सो हेसि ताईं आई डोंट थिंक सो कि जेको आहे प्यूटन जंगी तौर ते हारायो आहे। ही जेका यूक्रेन जी मौजूदा जेका सम्झो त रूस जे ज़मीन ते जेको हमलो आहे, इन जे पोयां बि घणा रीज़न थी सघनि था। थी सघे थो हू यूक्रेन रूस ख़ुदि चाहींदो हुजे त यूक्रेन जेका आहे पंहिंजी फोर्स ईस्ट में जेका मौजूदु आहे, यानी डोनबास रीजन में हुनजे ख़िलाफ़ विढ़े पई, उन खे होॾां ट्रांसफर करे उन रीजन में जीअं रूस हितां खां फैलाव करे अॻिते वधे। सो इहो इन जा तमामु घणा जेके आहिनि उहे फेसिस थी सघनि था इन हिकिड़े हमले जा। ऐं हुन जा जेके मिलिटरी गोल आहिनि उन्हनि में हू कामयाबु वियो आहे, ऐं हुन वापसी जेको आहे रूस खे यूनाइट कयो आहे। हुन वापसी इहो साबित कयो आहे त रूस खे जेकॾहिं तव्हां दुनिया खां कट करे छॾींदो तॾहिं बि को मसइलो न आहे। हू हाले सघे थो, हू पंहिंजा जेके आहिनि उहे सोर्सिस ॻोल्हे सघे थो, पंहिंजा साथी ॻोल्हे सघे थो, पंहिंजा दोस्त ॻोल्हे सघे थो, पंहिंजा पार्टनर्स ॻोल्हे सघे थो रीजन्स में या दुनिया पूरी में। सो हिकिड़ो फ़ाइदो बि थियो आहे, ऐं गॾोगॾु इहो ज़ाहिरी ॻाल्हि आहे रूस ते हिकिड़ो यूक्रेन जहिड़ो मुल्क जेकॾहिं हमलो करे थो, मोराल जो बि हिकिड़ो वॾो मसइलो आहे। सो इहे ॿ जेके आहिनि डिफरेंट फेसिस आहिनि इन जंग जा। मंसूर अच्छा हफ़ीज़, तव्हां काफ़ी सारियूं ॻाल्हियूं ॿुधायूं। बहरहाल नॉर्थ स्ट्रीम जेका बाल्टिक खां थींदी, पोलैंड खां थींदी, जेका जर्मनी ताईं वही पई, उन लाइ बि जॾहिं फॉक्स न्यूज़ जो जेको अॻूणो रिपोर्टर हो, सॉरी एंकर पर्सन हो, ऐं उन प्यूटन सां इंटरव्यू बि कयो कुझु महीना अॻु, टकर कार्लसन, उन जॾहिं पुछो प्यूटन खां त बाबा नॉर्थ स्ट्रीम कंहिं उॾाई पाइपलाइन, तॾहिं प्यूटन वाज़े चयो त बाल्टिक समुंड खां हेठि वञी इहो कमु केरु करे सघे थो। हुन चयो त तव्हां करे सघो था, यानी हू अमेरिकी सहाफ़ी हुनखे सिधो चयो त इहो कमु तव्हां कयो आहे या अमेरिका कयो आहे। सो ही जंग जेके आलमी सियासी तज्या निगार आहिनि, उन्हनि जो मञणु आहे त ही जंग अमेरिका जी जंग आहे, यूक्रेन जी जंग कान्हे, या मिडल ईस्ट में जेका जंग आहे उहा इसराइल जी जंग कान्हे पर अमेरिका जी जंग आहे। छाकाणि त जेकॾहिं यूक्रेन हाराए थो या इसराइल हाराए थो त उहा अमेरिकी ऑर्डर जी, अमेरिकी ताक़त जी शिकस्त आहे। सो हाणे तव्हांखे छा पियो लॻे त रूस जेकॾहिं हाराए थो यूरोप में त उन जा कहिड़ा असर थींदा आलमी तौरु? अमेरिका छा हिकिड़ो ॿीहर हिकटी हासिल करण में कामयाबु ईंदो, या जेकॾहिं रूस खटे थो त जेको आलमी मंज़रनामो आहे उहो कहिड़ो हूंदो?
मंसूर रूस जेकॾहिं हाराए थो त सम्झ त उन महिल दुनिया जो नक्शो ई ॿियो आहे, छाकाणि त जॾहिं तव्हां हार जी पोज़ीशन में हुजो था न, पोइ तव्हां वटि नथिंग टू लूज़ हुजे थो। ऐं हिकिड़ो मुल्क जंहिं वटि 6000 खनि न्यूक्स हुजनि, नंढा ऐं वॾा मिलाए करे, रूस वारी जेका रूस जी सूरत हाल जेकॾहिं तव्हां हींअर वेही करे प्रिडिक्ट करो त उहा ॾाढी ख़तरनाक ऐं ख़ौफ़नाक आहे। 6000 उन वटि न्यूक्स आहिनि, उॾाए सघे थो पूरी दुनिया खे 100 दफ़ा, ठीकु है। ऐं हू वाज़े तौर ते चई चुका आहिनि, ॾिसो हिकिड़ो पूरो आइडिया आहे रूस न, त उन्हनि खे हू कॾहिं बि लूज़ न कंदा, ऐं उहो हाराईंदा त हुननि जी बका ई न आहे न। त इवन वाशिंगटन त इहो चयो त असीं हुनजा एतिरा टुकड़ा कंदासीं जो तव्हां हुनखे सुञाणे न सघंदो त रूस हुयो कीअं। सही आहे, हुननि जो इहो ख्वाब ऐं ख़्याल आहे त जेकॾहिं इहा जंग हाराए थो त वाक़ई रियली में उहो एतिरा टुकड़ा थींदो जेतिरियूं हुन जूं फेडरल रियासतूं आहिनि, मुख़्तलिफ़ जेके हुन में आहिनि 26 अलाए 27। सो रूस जो हाराइण त अनअफोर्डेबल आहे फॉर प्यूटन, फॉर द रशियंस। उहो जेको रशिया को हिकिड़ो माना ईअं मुल्क न आहे, उन्हनि वटि हिकिड़ी लैंग्वेज जे बुनियादनि ते, कल्चर जे बुनियादनि ते दे आर वेल कनेक्टेड, ठीकु है। इवन यूक्रेन जा जेके उहे रीजन्स मौजूदा तौर ते जेके हींअर रूस पंहिंजे असर हेठि आंदा आहिनि, उहे बि रशियन स्पीकिंग हुआ। मालडोवा में जेके रशियन स्पीकिंग पीपल माण्हू हुआ, त रशिया जा जेके रूसी ॿोली ॻाल्हाईंदड़ माण्हू आहिनि, उन्हनि जी डायरेक्ट एफिलिएशन आहे टुवर्ड्स मॉस्को। जेकॾहिं उहो माण्हू ई न रहंदा, यानी उहो मुल्क ई न रहंदो, त उन्हनि जी आइडेंटिटी हिकिड़ी ख़तरे में हूंदी। तव्हां इन उनखे सम्झे नथा सघो। सो आई थिंक कि उहो रशिया जो हाराइण त तमामु वॾी ॻाल्हि थी वेंदी, बल्कि पॉसिबल ई न आहे। बाक़ी थी ईअं सघे थो त बाबा जेकॾहिं इन रीजन ते या अॻिते यूक्रेनी फ़ौजूं वधनि थियूं त पोइ सरेंडर, ठीकु है, इहो जंग वापसी ॾे, ऐं पोइ हुननि जी छपर छांव वटि वेही रहे, अम्ब्रेला अंडर द अम्ब्रेला ऑफ वाशिंगटन एंड यूरोप। इहो हिकिड़ी पॉसिबिलिटी आहे, इहो बि पॉसिबिलिटी आई डोंट थिंक सो कि जेको आहे प्रैक्टिकली पॉसिबल आहे, छाकाणि त हुनजे पोयां तमामु दुनिया जो लार्जेस्ट एक्सपोर्टर मौजूदु आहे चीन, ऐं दुनिया जो पावर हाउस मौजूदु आहे चीन, जंहिं वटि इकोनॉमिकली तमामु घणी सपोर्ट आहे जेके रूस जी या रूस खे जंहिंजी। सो हारण वारी त सूरत हाल पैदा नथी थिए। हाणे सवाल इहो थो पैदा थिए त रूस इन जंग खे टैकल कीअं कंदो, इन मंझां जान कीअं छॾाईंदो। इहो फॉर एवर वार जेका थी चुकी आहे, जंहिंखे हुननि चयो 2 हफ़्तनि जी जंग आहे, उनखे हू टैकल कीअं कंदो। सो उन्हनि जो टैकल जो हुननि वटि त सिंपल मक़सदु इहो आहे त जंहिं ॾींहुं व्लादिमीर ज़ेलेंस्की खे असां हिकिड़े पासे कयो, ऐं यूक्रेन जी जेका मौजूदा हुकूमत आहे उन्हनि खे असां जेकॾहिं मजबूर करे था छॾूं, त असांजी शर्तुनि ते जंग ख़तमु करे उन्हनि जी जंग ख़तमु थी वेंदी। ऐं जेसि ताईं असांजी शर्तुनि ते जंग ख़तमु नथी थिए, तेसि ताईं जंग हलंदी रहंदी। सो लेट्स सी त हाणे उन्हनि खे वाशिंगटन केसि ताईं खणे थो वञे, या मास्को केसि ताईं खणे वञे। सो इहो 2 अच्छा सिनेरियोस। हफ़ीज़, जीअं तव्हां चयो त बाबा रूस जो इहो मौक़िफ़ आहे त ज़ेलेंस्की ऐं उनजी जेका सरकार आहे, जेकॾहिं असां उनखे हटायूं था त पोइ यूक्रेन ॿियो हूंदो। साॻी रीति वेस्ट मगरिब बि इहो चवे थो त जेकॾहिं असां रूस वञा प्यूटन खे पासे ते करियूं त हीअ जेका जंग आहे इहा ख़तमु थी सघे थी। सो हाणे हिननि इहो शाम में जॾहिं जंग शुरू थी 2011 में, तॾहिं बि अमेरिका इहो चयो हो त बाबा जेकॾहिं असां शामी जेको सदर आहे बशर उल असद, उनखे उनजी सरकार खे हटायूं त शाम में अमुन थी सघे थो। ऐं हालांकि उहो अमुन इसराइल लाइ चाहिनि था, ॿियो कंहिंजो बि उते अमुन कान्हे, उते दाइश खे ठाहिण जो सबबु इहो। ख़ैर, हाणे प्यूटन ताज़ो आज़रबाईजान अचे पियो, दौरो रिथियल आहे, ऐं आर्मेनिया ऐं आज़रबाईजान जे विच में सालसी जो किरदार बि हुन चयो आहे त असीं निभाए सघूं था। जेको नागोर्नो कराबाग जो जेको टसल हुयो, टकराव हो, उनखे हल करण में ॿिन्ही मुल्कनि जे विच में असीं अमुन कराए सघूं था, रूस ईअं चयो आहे। ऐं आज़रबाईजान तव्हांखे ख़बर आहे त उते इसराइली एजेंसीज़ वॾे पैमाने ते मौजूदु आहिनि। ऐं ताज़ो हाणे हिकिड़ो ख़दशो बि ज़ाहिर कयो वियो, ईरानी जेके न्यूज़ आहिनि, मूं हिकिड़ी अंदरूनी ख़बर आहे, उहा मूं ॿुधी ऐं पढ़ी बि, त इब्राहिम रईसी जो जेको जहाज़ क्रेश थियो, उहो दरअसल हादसो न हो, पर उहो क़तल हो, ऐं असीं उनजी अञा ताईं जांच करियूं पिया। हुननि ऑफिशियली त इहो चई छॾियो, छाकाणि त इहा हिकिड़ी वरी बदनामी बि हुई त हिकिड़ो मुल्क जो सदर उनखे कंहिं दुनिया जी जेका एजेंसी आहे उहा क़तल करे छॾे। सो अहिड़ियूं ख़बरूं ईंदियूं रहियूं आहिनि। छा प्यूटन हिते अचे थो त आज़रबाईजान मां उनखे को ख़तरो थी सघे थो, या अमेरिका ऐं इसराइल जी मार्फत या पाण हिते प्यूटन खे को नुक़सान पहुचाए सघंदा? तव्हांखे छा थो लॻे? मंसूर इहो तमामु रिस्की आई थिंक रहंदो, छाकाणि त जॾहिं बि यूक्रेन में बि इहे जेके बि तव्हांजा वेस्ट या मगरिब जा वञनि था लीडर्स, तव्हांखे ॿुधायां जॾहिं बाइडन वियो हो
त पोइ बाद में वाशिंगटन पोस्ट इहो लिखियो त उन्हनि आगाह कयो रूस खे त बाइडन अचे थो, विदिन अधु कलाक लाइ ईंदो, उन्हनि टाइम पीरियड ॿुधायो ऐं तव्हांखे अटैक न आहे करणो। सो इहो पाण में अंडरस्टैंडिंग हूंदी आहे त जेके आहिनि उहे लीडर्स जी जेका मूवमेंट आहे उन्हनि ते अटैक न आहे कयो वेंदो बुनियादी तौर ते, उहो डिप्लोमेटिकली जेको आहे उहो एक्सेप्टेबल न आहे। बाक़ी जेकॾहिं सही। तव्हां हिकिड़े रूसी सदर खे जेकॾहिं क़तल था करियो, उन्हनि जी तव्हां कॉस्ट खे तव्हां एस्टिमेट त कंदो न, माना उन्हनि जी जेका अल्टीमेट सिक्योरिटी आहे उहो रूस ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो ईअं न छॾींदो। सो उनजी कॉस्ट तमामु वॾी हूंदी जेकॾहिं रूसी सरबराह खे यानी व्लादिमीर पुतिन खे कुझु थिए थो त। सो आई थिंक जेका मौजूदा जंग जी जेका कॉस्ट आहे उहो बि तमामु घणी वॾी थियण वारी आहे पंहिंजे सोच ऐं वीचार में माना आहे। असां सुबुह वाक ते वियासीं पिए त साबरा मूंखे चयो, हू बि पॉलिटिकल साइंटिस्ट आहे, त मूं हुनखे चयो त मुंहिंजो जेको एमफिल जो थीसिस आहे फलाणे मौज़ू ते थियण वारो, मूंखे चई त जेकॾहिं तूं अञा हींअर सोची पियो कहिड़ी ख़बर त थर्ड वर्ल्ड वॉर लॻी वञे। एग्ज़ैक्टली सेम पोज़ीशन इहा आहे त विदिन फ्यू सेकेंड्स असां का अख़बार खोलूं ऐं असां वटि का न्यूज़ अचे, छाकाणि त जेका मौजूदा सूरत हाल आहे उहा हक़ीक़त इहा थी चुकी आहे। वॾे पैमाने ते न त नंढे पैमाने ते रूस जेको आहे उहो यूक्रेनी फ़ौज खे डिॼाइण लाइ या ॿियो को अमल करण लाइ को न चाहींदे बि अहिड़ो हमलो करे सघे थो। सो ॾिसो हुननि वटि हिकिड़ो अल्टीमेट पावर आहे ऐं हू कॾहिं बि कोन चाहींदा त उन्हनि खे जेको आहे उहो इस्तेमालु जेको आहे उहो करे रूस जेको आहे ॿियनि खिलाफ़। सो आई डोंट थिंक सो कि उहो अहिड़े क़िस्म जी मिसकैलकुलेशन कंदा प्यूटन खे नुक़सान पहुचाइण जी या प्यूटन ते हमलो करण जी या प्यूटन खे कंहिं बि क़िस्म जी जेको आहे हादसे में ई सही, जीअं तव्हां चओ पिया त इब्राहिम रईसी सां जेको कयो वियो। सो आई डोंट थिंक सो कि प्यूटन सां ईअं कयो वेंदो। अच्छा हफ़ीज़, आख़िरी सवाल आहे, पाण वटि वक़्तु थोरो आहे। सो तव्हां चयो त 2 मिंटनि खां पोइ बि कुझु थी सघे थो ऐं पाण सेशन ख़तमु करियूं उन वक़्तु बि कुझु थी सघे थो। बहरहाल तव्हां आलमी सियासत ते न गहरी नज़र रखो था, तव्हां छा था सम्झो त रूस वटि कहिड़ा ऑप्शंस मौजूदु आहिनि? रूस पंहिंजी साख कीअं बचाए सघे थो ऐं इन जंग जो ख़ात्मो कीअं थींदो? मंसूर, जंग जो ख़ात्मो रूस जी ॻाल्हियुनि ते थींदो, रूस जी शर्तुनि ते थींदो। उहे शर्तूं वाज़े आहिनि त बाबा दोनबास जेका रीजन आहे उहो मुकमल तौर ते असांजी आहे, असांजी रियासत जो हिसो आहे। बुनियादी तौर ते इहा ई हुनजी वॾी शर्त आहे। ऐं ॿी शर्त इहा आहे त बाबा यूक्रेन जेको आहे उनखे तव्हां नेटो जो पार्ट न कंदो, यानी बफर स्टेट जेका आहे मौजूदा तौर ते यूक्रेन रहंदी। सो इन्हनि शर्तुनि ते जंग जो ख़ात्मो थींदो। हाणे इहे रूस जी शर्तूं आहिनि। हाणे यूक्रेन जी शर्तूं इहे आहिनि त बाबा तव्हां जेको आहे दोनबास रीजन यानी इहा जेका रीजन आहे उन खां तव्हां विथड्रा करो ऐं असांखे जेका सॉवरेंटी वारो हक़ आहे त बाबा तव्हां सॉवरेन आहियो, तव्हां जेको आहे पंहिंजा फ़ैसिला पाण करियो, तव्हां नेटो जॉइन करो, तव्हां यूरोपियन यूनियन जॉइन करो। सो इहो हिकिड़ी जनरल अंडरस्टैंडिंग आहे जेका बेसिकली गोरबाचोव ऐं उन वक़्त जो जेको प्रेसिडेंट हो यूएस जो उनजे विच में थी त नेटो जेको आहे उहो ईस्टवर्ड न वेंदो, यानी रूस जे बॉर्डर ॾांहुं न वेंदो। त उहो इट्सेल्फ वायलेशन आहे उन कानूननि जी या उन ठाह जी जेको गोरबाचोव यानी जंहिं महिल उहो डिसइंटीग्रेट करे पियो सोवियत यूनियन जो उन महिल जेको थियो। सो हाणे ॻाल्हि इहा आहे त इहा जंग तमामु डिघी थी चुकी आहे ऐं जॾहिं हिकिड़ी बीमारी हूंदी आहे न, माना जॾहिं इंसान खे हिकिड़ी बीमारी लॻंदी आहे यानी हिकिड़ो जरासीम जॾहिं उन अंदरि थींदो आहे त एंटीबॉडीज़ जेके आहिनि उहे इंसान जो जिस्म उन्हनि जे ख़िलाफ़ पैदा करणु शुरू करे छॾींदो। त उहो जंग जंहिंजो इम्पैक्ट हुयो एट दैट टाइम, यानी जॾहिं 2022 में लॻी हुई त उन जो इम्पैक्ट दुनिया बर्दाश्त करे चुकी आहे। ठीकु आहे, रूस बि उहे जेके सैंक्शन्स उन जंग जे बदिले में लॻणा हुआ उन्हनि खे बर्दाश्त करे चुको आहे। 18,000 सैंक्शन तव्हां इमेजिन करे सघो था। ईरान ते सिर्फ़ु 1500 सैंक्शन्स आहिनि, यानी उन्हनि वटि लूज़ करण जे लाइ कुझु आहे न। पाण पहिरीं पिया ॻाल्हायूं, पाण पहिरीं बि हिन ॻाल्हि ते वाज़े कयो त उहे तव्हां सां गॾु छा लाइ वियनि, माना रूसी फ़ौजी या प्यूटन खे तव्हां ॾियो छा था, तव्हां हुनखे वापसी में ऑफर छा था कयो? हुनजो ठीकु आहे जंग में हींअर अपर हैंड न आहे मौजूदा वक़्त में, हिन हफ़्ते में पाण ॻाल्हायूं पिया अपर हैंड न आहे, थी सघे थो ईंदड़ हफ़्ते में या ईंदड़ 2 महीननि में हुनजो अपर हैंड हुजे। ठीकु आहे, कीव ते हुनजो कब्ज़ो हुजे, पोइ तव्हां छा कंदो? त ही जंग आहे जेका किलोमीटर जी अधु किलोमीटर जी जंग थींदी पई हले। हाणे उन्हनि हिकिड़ो जेका मौजूदा यूक्रेन जी इंक्लूजन आहे रूसी एरिया में, उहो कुझु पॉलिटिकल एनालिस्ट त इहो चवंदा त उहो बॉर्डर उन्हनि ख़ाली छॾियो रूसी फ़ौजनि, त भले ई था अचनि। ठीकु आहे, जीअं बॉर्डर उन्हनि ख़ाली ॾिठो त उहो माना बग़ैर विदाउट थिंकिंग ए मिनट उहो ढरी विया रूसी इलाइक़े में। हाणे तव्हां सोचो था हुननि हिकिड़े बॉर्डर एरिया में जेको जंग पई थिए उन खे ख़ाली छो छॾियो?
उन जे पोयां को रीज़न थी सघे थो, उन जे पोयां का मिलिटरी स्ट्रेटजी थी सघे थी। सो प्यूटन जॾहिं पंहिंजो डिफेंस मिनिस्टर हिकिड़े इकोनॉमिस्ट खे लॻायो, उन खां पोइ तय हो त इहा जंग जेका आहे प्यूटन डिघी करण वारो आहे। उन में तमामु घणो जेको इंडस्ट्रियल पावर जेको मिलिट्री खे ठाहिण जे लाइ, यानी मिलिट्री जे लाइ वेपन ठाहिण जे लाइ इस्तेमालु थियणो आहे, या उन्हनि वेपन खे एक्सपोर्ट करे उन मां पैसो कमाइण जे ऐं वरी मिलिट्री ते वापसी लॻाइण जे लाइ इस्तेमालु थियणो, उहो समूरी हू प्लानिंग जेका आहे उहो करे चुका आहिनि। यानी उन जंग जो जेको इम्पैक्ट आहे उन खे रूस ऐं दुनिया उहे बर्दाश्त करे चुकी आहे, उन जे ख़िलाफ़ एंटीबॉडीज़ तयारु करे चुकी आहे। त हाणे इहा ईअं न आहे त बाबा इमीडिएट जंग आहे, तव्हां इमीडिएटली उनखे ख़तमु करो, ठीकु आहे न। या मिसाल जे तौर ते हमास जी मौजूदा पोज़ीशन त कमज़ोर आहिनि, त हमास खे त विहारे बि सघो था, ठीकु आहे। इसराइल जी बि पोज़ीशन, इसराइल ते बि प्रेशर आहे दुनिया जो, त हमास ऐं इसराइल जी जंग आहे। हिन जंग जो मुकमल तौर ते पाण में जेको आहे उहो तफ़ावत ई न आहे, यानी पाण में तव्हां उनखे मिलाए नथा सघो। हू जेका आहे हमास कमज़ोर आहे पंहिंजे हद ताईं, पंहिंजे माण्हू, हुन जा माण्हू जेके आहिनि उहे ॾींहुं ब ॾींहुं वधीक क़तल थींदा वञनि पिया, वधीक उते इंसानी बहिरान क्रिएट थिए थो। रूस में अहिड़ी का सूरत हाल न आहे। रूस पंहिंजे माण्हुनि खे जॾहिं इन रीजन ते हमलो कयो यूक्रेन, त उतां 2 लख जा 2 लख माण्हू कढिया आयो भरिसां बेलग्राड वारे रीजन में। त हुन वटि को एतिरो मिलिट्री पावर, एॾो इंडस्ट्रियल पावर उहो आहे बि सही जेतिरो हमास वटि न आहे, या जेतिरो पैलेस्टीनियन जेको आहे न उहे हिकिड़े ग्रुप वटि न आहे। सो ॿई कंप्लीटली मुख़्तलिफ़ आहिनि, ऐं ॿिन्ही जूं जेके एंड थींदी उहो मुख़्तलिफ़ थी सघे थो। जेका गज़ा वार आहे उहो हमास जी शर्तुनि ते ख़तमु न थिए, पर इहो तय त यूक्रेन जी वार रूस जी शर्तुनि ते ख़तमु थींदी। हाणे कॾहिं थींदी, कंहिं महिल थींदी, इहो वक़्तु डिसाइड कंदो। ठीकु आहे हफ़ीज़, तव्हां इंतहाई तफ़सीली ॿुधायो असांखे, ऐं मगरिब जूं ॻाल्हियूं ॿुधायूं, रूस जूं ॻाल्हियूं ॿुधायूं, त हीअ जंग आख़िरी नतीजे में तव्हां ॿुधायो त रूस जी शर्तुनि ते इहे ख़तमु थींदी। बहरहाल ॿिन्ही पासे अस्करी मदद जारी आहे। रूस जा इतादी नॉर्थ कोरिया, ईरान वॾे पैमाने ते उनखे हथियार ॾींदा रहनि था, ऐं ईरान त जेके बि जदीद बैलिस्टिक मिज़ाइल ठाहे थो या जदीद ड्रोन ठाहे थो, उन्हनि जा तजुर्बा यूक्रेन में पिया थियनि। नॉर्थ कोरिया बि वॾे पैमाने ते बम ऐं गोला सप्लाई कंदो रहे थो। ॿिए पासे हेॾो सारो मगरिब आहे, उन्हनि जा जदीद तरीन हथियार आहिनि, उहे यूक्रेन खे मिलंदा रहनि था। बहरहाल रूस पाण हिकिड़ी वॾी ताक़त आहे, ऐं उनखे ईअं शिकस्त ॾियणु, जल्दी सां उनखे ज़मीन दोज़ करणु का मामूली ॻाल्हि कान्हे। ऐं तव्हां चवाणी त उन्हनि वटि जेकॾहिं को बि ऑप्शन न रहंदो, त प्यूटन जे लफ़्ज़नि में जेकॾहिं रूस न आहे त हिन दुनिया जो हुजण जो को बि फ़ाइदो न आहे। बहरहाल पाण इहो सभु कुझु हालतुनि ते छॾियूं था, ऐं पाण हिन ते वधीक डिस्कस कंदा रहंदासीं। ऐं दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हीउ सेशन ॾिसनि, ॿुधनि, पंहिंजे दोस्तनि सां शेयर कनि, ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब कनि। ऐं जेकॾहिं उन्हनि खे पसंदि अचे या का उन्हनि जी पंहिंजी राय हुजे त उहा बि कमेंट सेक्शन में रखी सघनि था। सो सभिनी दोस्तनि जी महिरबानी। हफ़ीज़, महिरबानी। थैंक यू मंसूर।